डायरी वेलफेयर एसोसिएशन पारां सफूरा गोठ में रंगारंग सकाफती तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें डायरी बिरादरी समेत मुख़्तलिफ़ मकतब ऐं फ़िक्र जे माण्हुनि अजरक ऐं टोपियूं पाए शिरकत कई। तकरीब में सूफ़ी फ़नकारनि सूफ़ियाना कलाम ॿुधाए तकरीब में शिरकत कंदड़नि खे झूमाए छॾियो। उन मौक़े ते मंज़ूर, अली नवाज़, डॉक्टर बरकत, गुल मोहम्मद दाहिरी ऐं ॿियनि चयो त सिंध जी सकाफ़त क़दीम ऐं अज़ीम आहे, जेका असांखे विरसे में मिली आहे। एसोसिएशन हर साल ही सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदी आहे ऐं भरपूर नमूने मल्हाईंदी आहे। हिन साल असां जेको आहे तो पंहिंजनि माइटनि खे, पूरी बिरादरीअ खे पूरी सिंध में असां दावत ॾिनी आहे। पूरी सिंध खां कई काफ़िला आया आहिनि हिते प्रोग्राम मल्हाइण जे लाइ, उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। ऐं असां एज़ अ सिंधी आहियूं, ज़ाहिर आहे डायरी हिकिड़ो सिंध जो पार्ट आहिनि ऐं असुलु सिंध जा वारिस आहिनि। उन करे असांखे ख़ुशी आहे सकाफ़ती ॾियारे मल्हाइण असां ते हक़ थो बणिजे ऐं इनशाला असां हर साल मल्हाईंदा आहियूं। हिन साल भरपूर नमूने मल्हायूं था। इनशाला 6 तारीख़ ते जेको ॾियारो रखियलु आहे उन ते अञा वधीक पूरी असां पंहिंजी बिरादरीअ खे चयो आहे त पूरी सिंध जे अंदरि मल्हाईंदा ऐं कराची जे अंदरि असां हिते मल्हाईंदासीं। असां डायरी अक्सर त असांजी बराड़ी में रहे थी, पर कराची जहिड़े शहर में असांजी बिरादरी जा माण्हू, असांजी क़ौम जा माण्हू ऐं जेका वेलफेयर ट्रस्ट कढी अथनि, असांखे बेहदि ख़ुशी थी ऐं असां बि हिननि सां सहकार कंदासीं। ऐं आउं इहो बि चवंदुसि त जेके बि सरहंदी वारा दोस्त आहिनि हिननि सां सहकार कनि त हीअ हिकु फिलाई इदारो आहे ऐं हीअ माना को सियासी हिन में इन्वॉल्वमेंट कोन्हे, कंहिं बि सियासी पार्टी सां तइल्लुक़ हिननि जो न आहे। ऐं जेके बि डायरी वेलफेयर जा ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जी वेलफेयर सपोर्ट करे थी ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं इनशाला अॻिते असांजूं दुआऊं आहिनि त इहे वधीक कामयाबु थियनि। मुंहिंजे ख़्याल में सभ खां बहितरीनु मौक़ो जो असां पहिरियों चकर हिकु दफ़ो हिन प्लेटफॉर्म ते डायरी सभु जमा थिया आहियूं ऐं तक़रीबन हिते हर शोबे जो जेको माण्हू हिते मौजूदु आहे। जीअं मां डॉक्टर आहियां, कंसल्टेंट चाइल्ड स्पेशलिस्ट आहियां, अहिड़े हिसाब सां बैंकर्स आहिनि, ॿिया डॉक्टर आहिनि, ॿिया हर डिपार्टमेंट जा माण्हू आहिनि। असांजो एम आहे त असां सभु पाण में मिली करे हिकु प्लेटफॉर्म तां जेतिरो असीं ॾाहिरी क़ौम खे सपोर्ट करे सघूं था असीं कयूं। जीअं मेडिकल आहे या ॿिया शोबा आहिनि, हर शोबनि में असां उन्हनि जी मदद कयूं त जीअं जेको असां हुनखे ग़रीब गुरबा जेके असांजा ॾाहिरी आहिनि उन्हनि जी सभु असां जेके अफोर्डिंग क्लासूं, जेके अफोर्डिंग ॾाहिरी उन्हनि जी मदद कयूं ऐं हिन मिशन खे कोशिशि इहा आहे त असां अॻिते कयूं ऐं कामयाबी असां पूरो कयूं। अॻवाननि जो वधीक चवण हो त अमुन जी अलामत सम्झी वेंदड़ सकाफ़त खे भरपूर तरीक़े सां मल्हायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk